नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त शहजादपुर मां ख़बर ॾींदा सिंध में अंडर-19 क्रिकेट टूर्नामेंट अॼु खां शुरू थी रहियो आहे। टूर्नामेंट जे इफ्तिताही मैच खैरपुर जी शहीद बेनज़ीर भुट्टो स्टेडियम में खेॾी वेंदी, जंहिंमें सांगड़ ऐं खैरपुर जूं टीमूं दूबदू थींदियूं। सांगड़ जे 15 रुकनी टीम कोच काशिफ परवेज़ जी सरबराही में शहजादपुर मां ट्रेन ज़रिए रवानी थी। टीम जे क़यादत टंडो आदम वासी रमीज़ एजाज़ करे रहियो आहे, जॾहिं त स्क्वाड में सांगड़, शहजादपुर, झोल, शाहपुर चाकर, टंडो आदम समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रांदीगर शामिल आहिनि, जिन में उबैद मोहम्मद, अरबाज, जावेद अली, मोहम्मद हसन, नोमान खान, अदनान अली, रिजवान अहमद, सुफियान, नईम, जबरा, अबू सईद, फैजान, विकेट कीपर अब्दुल रहीम, समीर अली, हैदर अली शाह ऐं रमीज़ एजाज शामिल आहिनि। सांगड़ टीम जा रांदीगर खैरपुर टीम खे टफ टाइम ॾियण लाइ पुरज़म आहिनि। उन सिलसिले में रांदीगरनि जो चवणु आहे त पीसीबी कोच काशिफ परवेज़ खूब मेहनत कई आहे। असां टूर्नामेंट सांगड़ ज़िले जे नाले कंदासीं ऐं ज़िले जो नालो रोशन करे अॻिते हली कौमी टीम में शमूलियत लाइ हर मुमकिन कोशिश कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।